चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी ते सोहेल आफरीदी ऐं तलाल चौधरी ख़िलाफ़ ॿुधणियूं ईंदड़ हफ़्ते थींदियूं। केपी जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ ॿुधणी 25 नवंबर ऐं तलाल चौधरी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 24 नवंबर ते मुक़ररु की वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सोहेल आफरीदी ऐं उम्मीदवार शहरनाज़ उर्फ़ उमर अयूब खे बि नोटिस जारी कयो वियो आहे। ख़बर शामिल कयूं पिया। चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी ते सोहेल आफरीदी ऐं तलाल चौधरी ख़िलाफ़ ॿुधणियूं ईंदड़ हफ़्ते थींदियूं। केपी जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ ॿुधणी 25 नवंबर ऐं तलाल चौधरी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 24 नवंबर ते मुक़ररु कई वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सोहेल आफरीदी ऐं उम्मीदवार शहरनाज़ उमर अयूब खे बि नोटिस जारी करे छॾियो आहे। चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी ते सोहेल आफरीदी ऐं तलाल चौधरी ख़िलाफ़ ॿुधणियूं ईंदड़ हफ़्ते थींदियूं। चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी ते सोहेल आफरीदी ऐं तलाल चौधरी ख़िलाफ़ ॿुधणियूं ईंदड़ हफ़्ते थींदियूं। केपी जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ ॿुधणी 25 नवंबर ऐं तलाल चौधरी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी 24 नवंबर ते मुक़ररु कई वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सोहेल आफरीदी ऐं उम्मीदवार शहरनाज़ उमर अयूब खे बि नोटिस जारी कयो वियो आहे।